बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सिंध वासियो। मुझो तालुक डिस्ट्रिक्ट दादो कक्कड़ सां आहे। 20/3/2025 ते जेको कक्कड़ में सानियो पेश आयो, जंहिंमें असांजो सोट शहीद थियो। असांजे दुकान ते जमाली बिरादरी जा कुछ दहशतगर्द माण्हू अची जंहिं फायरिंग कई। वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे ऐं केॾी लाक़ानूनियत आहे त जेके 302 में घुर्बल जवाबदार आहिनि पुलिस के, उहे सरेआम शहर में घुमंदा पिया ऐं गिरफ़्तारी अमल में नथी अचे। ॾींहों ॾींहुं तव्हां ॾिसो पूरी सिंध में त मामलात केतिरा ख़राब थींदा था वञनि ऐं दादू जो माहौल केॾो ख़राब थी चुको आहे। SSP दादू को बि नोटिस नथो वठे। 302 में जेके जवाबदार आहिनि, छा उहे एॾा वॾा सागारा आहिनि या एॾी वॾी ताक़त आहिनि या कंहिं पहाड़ी इलाइक़े में रहिया पिया आहिनि जो असांजी पुलिस, दादू जी पुलिस उन्हनि ते नथी पहुची सघे, उन्हनि खे अरेस्ट नथी करे सघे, या वरी हिननि खे कमु करणु नथो ॾिनो वञे। मां DIG हैदराबाद, IG सिंध खे अपील कंदुसि, खुदारा जेके ऑफिसर आहिनि, जेके भी इदारनि में सिक्योरिटी इदारनि में ऑफिसर आहिनि, तव्हांजा बचड़ा आहिनि, तव्हां घरनि में ईद कई हूंदी, तव्हां बि ख़ुशियूं मल्हायूं हूंदियूं। जेको ताज़ो हाणे बेगुनाह बिना कंहिं रीज़न जंहिंखे शहीद कयो वियो, हुननि जे घर में कहिड़ी ईद कई वई हूंदी। हुननि जा बचड़ा हिन महिल बि रोइन था वेठा। छा तव्हां हिननि खे एतिरो खुलियो छॾींदो अञा ॿियो बि ज़ुल्म कनि कंहिं सां ज़ालिम? मां चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, उन्हनि खे अपील कंदुसि, खुदारा असांजो जेको केस आहे, जेको 20/3/2025 ते सानियो पेश आयो, उन्ही जो नोटिस वरितो वञे। शुक्रिया।